नाज़िर शहदادकोट में पेटे अलिफ जे सर ते सुलेमान राजपर जी न्याणी सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मेन प्राइमरी खुदाबख्श सूमरो स्कूल में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसो साजिद खरल जी ही रिपोर्ट। नाज़रीन, पेटे अलिफ पारां कराची के बिन कासिम टाउन के पेटे अलिफ के सदर उस्ताद सुलेमान राजपर की न्याणीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार की गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो पियो वञे। इन हवाले सां हिते मौजूद जेके उस्ताद अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो मुतालबो आहे सिंध जे हर बाशऊर खां जेको चाहे थो त सिंध जी न्याणी महफ़ूज़ हुजे त हिन दरिंदनि खे गिरफ़्तार कयो वञे। कराची में असांजे उस्ताद जी न्याणी सां रेप थियो आहे ऐं जॾहिं असांजो उस्ताद न्याणी समेत थाने ते पहुतो त उतां जो एसएचओ बदमग़ज़ एसएचओ असांजी उस्ताद जी जेको एफआईआर सही नमूने न वरितई ऐं दहशतगर्द गुंडनि जे चवण ते उन एफआईआर कई, जेका एफआईआर बिल्कुलु माना गुंडनि जे तरफ़ ॾे हुई। असां एहतजाज इहो कयूं था त असांजो उस्ताद इंसाफ़ ॾे, जेकर इंसाफ़ न थियो त असांजा धरना जारी रहंदा, इहे जंग जारी रहंदी पुलिस जे ख़िलाफ़। सिंध की न्याणी सां बुशरा राजपर सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, बुशरा राजपर के जेको दरिंदगी जो निशानो बणायो आहे, उस्ताद जी न्याणी सां ज़्यादती थी आहे। असांजो मुतालबो आहे त अहिड़नि दरिंदनि खे न सिर्फ़ सख़्त सज़ा ॾिनी वञे बल्कि इन्हनि खे सरेआम फाही ते टंगियो वञे। असांजो उस्ताद बिन कासिम में मोहम्मद सुलेमान राजपर उन जी न्याणी आहे बुशरा राजपर, वो फर्स्ट ईयर की शागिर्द आहे, गुलशन हदीद जी कॉलेज में पढ़ंदी हुई। सुबह जो टाइम जो स्कूल मंझंदि जे टाइम स्कूल को जीअं निकिती स्कूल को बाद में त बदमाश दादागीर गुंडा जेके गाॾियुनि ते मक़सद आहे त उन जे हथियारनि जे ज़ोर ते उनखे अगवा करे उन्हनि जी ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼी राति हुनजो हिकिड़ी राति सॼो ॾींहुं हुननि जी इज़त आबरू जेको आहे लुटे हुनखे बेहोशी जी हालत में रोड ते फेटे के आहे डिफेंस वारे इलाइक़े में। असां गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो कंदासीं त हिन जी न्याणी जी जेके आबरू जेका लज जेकी लुटींदड़नि खे इन्हनि खे सभिनी खे जेको आहे गिरफ़्तार करे। नाज़रीन, हमी हिते एहतजाज में मौजूद उस्ताद अॻवाननि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त उस्ताद जी न्याणीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो हिननि मुतालबो कयो आहे। जॾहिं त सज़ा न मिलण जी सूरत में हिननि एहतजाज जो दाइरो वधाइण जो पिणु चिता ॾिनो आहे। कैमरामैन फिदा जाफ़रीअ सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़, शहदादकोट।